असां वण ऐं ॿूटा चैनल जे प्लेटफॉर्म तां हिते पहुतल आहियूं दरिया जे किनारे ढंढ वटि। असां सां गॾु आहे शाहिद हुसैन लगारी, साईं रज़ा हुसैन लगारी। असां हिते ॿूटनि बाबति कुझु सोच वीचार ऐं तहक़ीक़ करियूं पिया। कुझु माण्हुनि खां पुछा ॻाछा ऐं कुझु ॿूटनि जूं निशानियूं ऐं उन्हनि जे कद बुत पननि ऐं उन्हनि जी बीहक ऐं उन जे इस्तेमालु बाबति आम माण्हुनि खां ऐं हिन इलाइक़े मां पुछूं पिया त हीअ कहिड़े इस्तेमाल में कमु आणींदा आहियो। हिते साम्हूं असां वटि हिते ॿूह जो ॿूटो बीठल आहे। तमामु जल्द असां हिन जी पूरी तफ़सीली रिपोर्ट वीडियो ठाहे तव्हांजे अॻियां पेश कंदासीं इंशाल्लाह। हीअ आहे ॿूह जो ॿूटो। उन खां अलावा हिते रमू जो ॿूटो बि बीठल आहे। ॻोल्हियूं था जेकॾहिं हिन ॿूटनि जी झाड़ में किथे असांखे नज़र अची थो वञे त असां ज़रूरु तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियूं था। जे न त ईंदड़ वीडियोज़ में ॿूह ऐं रमू तमामु जल्द यूट्यूब ते तव्हांजे अॻियां साम्हूं हूंदा। उन खां अलावा को बि अहिड़ो ॿूटो जंहिंजे बारे में तव्हां तफ़सील पुछणु चाहियो था या उनजी फ़ोटू तस्वीर वग़ैरह ॾिसणु चाहियो था त असांखे ज़रूरु कमेंट्स में आगाह कंदा। असां जल्द उनजी वीडियो ठाहे तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। हीअ आॾेरी जो हिकिड़ो ॿूटो अजीब हालत में बीठल आहे। असांजी वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। सदाईं गॾु।